यह है म्यूज़ियम भिटाई साईं जो सतन सुरन ते ठहियल सूरमियुनि जो जेको साईं ज़फ़र अली शाह काज़मी साहब जो कमु थियल आहे। मरकज़ी म्यूज़ियम आहे। म्यूज़ियम की बिल्डिंग है। यह है म्यूज़ियम जेको लतीफ़ सरकार जे सतन सुरन ते ठहियल आहे। ससी पुनो ही डायरामा ससीअ ते ठहियल आहे। ही फनपारा ही सॼी सेटिंग साईं ज़फ़र अली शाह काज़मी जी थियल आहे। हिन पासे ही सुहिणी मेहार ही सुहिणीअ जो मॉडल आहे। ही भी तमाम शानदार कम कयल आहे। खोड़ साल अॻु में ही कमु थियल आहे। ही सॼो साईं ज़फ़र काज़मी जो शानदार कमु कयल आहे। मूमल राणू तमाम बेहतरीन सेटिंग थियल आहे। हिन में कुछ रेनोवेशन थी आहे। लतीफ़ सरकार जे हिन म्यूज़ियम में काज़मी साहब जे वञण खां पोइ कुछ मिड़ी कलर ऐं रंग रोगन में हिननि कयो आहे। लतीफ़ साईं जूं 7 सूरमियूं जेको ही तमाम मुनफ़रद ऐं नायाब म्यूज़ियम आहे जेको साईं ज़फ़र काज़मी पंहिंजे हथनि मुबारकनि सां ठाहियो। उमर मारवी ही उमर मारवी जो डायरामा है। ही उमर ॾेखारियो वियो आहे ऐं ही बानी आहे हुनजी जेका मारवीअ खे ज़ेवर ऐं कपिड़ा ॾियण जी कोशिशि करे रही आहे त उहो इनकार बि करे। हिन में ॻह गठा ॾेखारिया विया आहिनि त ही उमर जे तरफ़ां तोखे तो वटि आहिनि ऐं तूं उमर सां गॾु हिते महल में रहो, पर उहो इनकार करे थी। ही सुरकापाइती कपह जी पोख ते ही डायरामा आहे। हिन जी बि तमामु प्यारी सेटिंग आहे। चरखे ते कतण ते वेठी आहे हीअ माई। ही साम्हूं कांभ ॿधल अथसि, पुटियूं चूंडे आई आहे। ही भर्त जो कमु करे रही आहे। ही माई लस्सी थी विलोड़े या अगठ ठाहे थी शायदि। ही साईं ज़फ़र काज़मी जी महिनत थियल आहे सॼी। तमामु शानदार डायरामा ठहियल आहिनि। सोरठ राय ॾियाज ॾिनो राय ॾियाज ही सिर सोरठ तां सदके। ही मङणो आहे। ही सोरठ राय ॾियाज। शानदार डायरामा नहीं बि। रोशनी जो थोरो मुनासिब इंतज़ाम हुजणु खपे। हा जेको न आहे। ही कलर कुछ बाद में थिया आहिनि हिननि खे। साईं काज़मी साहब जा मॉडल आहिनि ऐं साईं काज़मी साहब जी इहा सोच तख़लीक़ सॼी सेटिंग लतीफ़ साईं जे सूरमियुनि ते सभिनी खां पहिरियों सिंध में ही म्यूज़ियम वजूद में आयो। हेॾा अंधेरो आहे, सामूंडी आहे सुर, उन ते ही डायरामा ठहियल आहे। अंधेरो आहे त कुझु नज़र न पियो अचे। कैमरा जी लाइट खोलींदुमि पर लाइट जेका आहे सा शीशे ते रिफ्लेक्ट करे पई। सामूंडी सुर, वणझारा समुंड ऐं ॿेड़ा है। ही तंबूरो आहे। लतीफ़ साईं जो त कोन हूंदो पर आहे सेम उन जहिड़ो तंबूरो। नूरी जाम तमाची ही जाम जो मुजस्मो आहे। पासे में साम्हूं ॿेड़ीअ ते नूरी वेठी आहे ऐं ही किंजर लैक ॾेखारी वई आहे सॼी हिन में। साम्हूं नूरी आहे।
मुंहिंजो दिलि चयो त अॼु साईं ज़फ़र काज़मी जी महिनत खे छो न माण्हू ॾेखारे दुनिया खे त ही ओरिजिनल महिनत उन माण्हू जी थियल आहे। सॼी सिंध में ही म्यूज़ियम आहे पुराणो भुट्टे जे दौर में तमामु भलो म्यूज़ियम आहे। ही संदसि अङण आहे म्यूज़ियम जो। ही बाग आहे, हेॾा ही दोस्तनि किताब विताब लॻल आहिनि। ही मरकज़ी डिपार्टमेंट आहे। हिते पुराणनि माण्हुनि जा फोटू बि लॻल आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग साईं आहे, मीर अब्दुल हुसैन सांगी आहे, HT सूरली, आगा सलीम, रिचर्ड बर्टन, प्रोफेसर अमीना खमीसानी, डॉक्टर दुरेश्वर सैयद। माशाअल्लाह प्यारो गुंबद ठहियल आहे ॾाढो। साईं मीरा मोहम्मद शाह, प्रोफेसर कल्याण आडवाणी, इलियास इश्की साहब असांजे हैदराबाद जो हुयो। इलियास इश्की साहब रेडियो पाकिस्तान जो डायरेक्टर हुयो। रसूल पलीजो साहब, डॉक्टर नवीद बलोच, मोहम्मद सुमार बदीन जो हुयो। उन खां पोइ फ़कीर इमदाद अली सिराई, मामूर यूसफानी साईं। हीअ गैलरी इन्हनि दोस्तनि ते ही दोस्त किताब रखियो अथनि कल्चर डिपार्टमेंट के आहिनि